सूरत التغابن। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। युसब्बिहु लिल्लाहि मा फिस समावाति व मा फिल अर्दि लहुल मुल्कु व लहुल हम्दु व हुवा अला कुल्लि शैइन क़दीर। हुवा अल्लज़ी ख़लक़कुम फ़मिनकुम काफ़िरुन व मिनकुम मुमिन वल्लाहु बिमा तअमलून बसीर। ख़लक़स समावाति वल अर्द बिल हक़्क़ि व सव्वरकुम फ़अहसन सुवरकुम व इलैहिल मसीर। यअलमु मा फिस समावाति वल अर्दि व यअलमु मा तुसिर्रून व मा तुअलिनून वल्लाहु अलीमुम बिज़ातिस सुदूर। अल्लाह बाझारे महरबान जे नाले सां शुरू, जेकी आसमाननि में आहे ऐं जेकी ज़मीन में आहे, सो सभु अल्लाह जी पाकाई बयान कंदो आहे। सिंदसि ई बादशाही आहे ऐं सिंदसि ई साराह आहे ऐं उहो सभु कंहिं शइ ते वस वारो आहे। अल्लाह उहो आहे जंहिं अव्हां खे पैदा कयो, पोइ अव्हां मां को काफ़िर ऐं अव्हां मां को मोमिन आहे, ऐं जेकी कंदा आहियो सो अल्लाह ॾिसंदड़ आहे। आसमाननि ऐं ज़मीन खे पूरी रिथ सां बणायाई ऐं अव्हां खे सूरत ॾिनाई, पोइ अव्हां जूं सूरतूं तमामु चङियूं बणायाई ऐं ॾांहुंसि मोटण आहे। जेकी आसमाननि ऐं ज़मीन में आहे सो उहो ॼाणंदो आहे, ऐं जेकी लिकाईंदा आहियो ऐं जेकी पधरो कंदा आहियो सो बि ॼाणंदो आहे, ऐं अल्लाह सीननि जो ॻुझ ॼाणंदड़ आहे। أَلَمْ يَأْتِكُمْ نَبَأُ الَّذِينَ كَفَرُوا مِنْ قَبْلُ فَذَاقُوا وَبَالَ أَمْرِهِمْ وَلَهُمْ عَذَابٌ أَلِيمٌ ذَلِكَ بِأَنَّهُ كَانَتْ تَأْتِيهِمْ رُسُلُهُم بِالْبَيِّنَاتِ فقالوا أبشر يهدوننا فكفروا وتولوا واستغنى الله والله غني حميد। इन खां अॻु जेकी काफ़िर हुआ तिन जी अव्हां वटि ख़बर न आई छा? पोइ पंहिंजे कईअ जी सज़ा चखियाऊं ऐं उन्हनि लाइ ॾुखो ईंदड़ अज़ाब आहे। इहो अज़ाब हिन करे आहे जो संदुनि पैगुंबर चिटनि मौजनि सां वटनि ईंदा हुआ त चवंदा हुआ त असांखे असां जहिड़ा माण्हू सिधो रस्तो ॾेखारींदा छा? पोइ इनकार कयाऊं ऐं मुंहं फेरायाऊं ऐं अल्लाह बि बेपरवाही कई ऐं अल्लाह बेपरवाह सारायुल आहे। زعم الذين كفروا أن لن يبعثوا قل بلى وربي لتبعثن ثم لتنبؤن بما عملتم وذلك على الله يسير فآمنوا بالله ورسوله والنور الذي أنزلنا والله بما تعملون خبير يوم يجمعكم ليوم الجمع ذلك يوم التغابن ومن يؤمن بالله ويعمل صالحا يكفر
يكفر عنه سيئاته ويدخله جنات تجري من تحتها الأنهار خالدين فيها أبدا ذلك الفوز العظيم والذين كفروا وكذبوا بآياتنا أولئك أصحاب النار خالدين فيها وبئس المصير काफ़िर भाईंदा आहिनि त क़बरनि मां खेन कॾहिं न उथारबो खेन चओ त हाओ मुंहिंजे पालनहार जो कसम तव्हीं ज़रूर उथारबो वरी जेकी कंदा हुओ तंहिंजी अव्हां खे ज़रूर सुध ॾिबी ऐं इहो कमु अल्लाह खे आसान आहे तंहिं करे अल्लाह ऐं संदसि पैगम्बर ते ईमान आणियो ऐं उन नूर ते बि जेको नाज़िल कयोसूं ऐं जेकी कंदा आहियो तंहिंजी अल्लाह ख़बर रखंदड़ आहे जंहिं महिल अव्हां खे क़यामत जे ॾींहं में गॾु कंदो उहो ॾींहुं हारजण ऐं खटण जो आहे ऐं जेको अल्लाह ते ईमान आणींदो ऐं चङा कम कंदो तंहिंखां संदसि मदायूं अल्लाह मेटींदो ऐं अहिड़नि बाग़नि में दाख़िल कंदो जिन जे हेठां वाहियूं वहंदियूं आहिनि उते सदाईं रहंदा इहा वॾी मुराद माणण आहे ऐं जिन कुफर कयो ऐं असांजी आयतुनि खे कूड़ो ॼातो इहे दोज़खी आहिनि उन में सदाईं रहंदा ऐं उहो हंधु बुछड़ो आहे ما أصاب من مصيبة إلا بإذن الله ومن يؤمن بالله يهد قلبه والله بكل شيء عليم وأطيعوا الله وأطيعوا الرسول فإن توليتم فإنما على رسولنا البلاغ المبين الله لا إله إلا هو وعلى الله فليتوكل المؤمنون अल्लाह जे हुक्म खां सवाइ का बि मुसीबत न पहुचंदी आहे ऐं जेको अल्लाह ते ईमान आणींदो तंहिंजे दिल खे उहो हिदायत कंदो ऐं अल्लाह हर शइ खे ॼाणंदड़ आहे ऐं अल्लाह जो चयो मञो ऐं पैगम्बर जो चयो मञो पोइ जेकॾहिं मुंहुं मोड़ींदो त असांजे पैगम्बर ते रुगो पधरो पैगाम पहुचाइण आहे अल्लाह उहो आहे जो उन खां सवाइ ॿियो को इबादत जो लाइक़ नाहे ऐं मोमिननि खे जुगाए त अल्लाह ते ई भरोसो कनि يا أيها الذين آمنوا إن من أزواجكم وأولادكم عدوا لكم فاحذروهم وَإِن تَعْفُوا وَتَصْفَحُوا وَتَغْفِرُوا فَإِنَّ اللَّهَ غَفُورٌ رَّحِيمٌ إِنَّمَا أَمْوَالُكُمْ وَأَوْلَادُكُمْ فِتْنَةٌ وَاللَّهُ عِندَهُ أَجْرٌ عَظِيمٌ فَاتَّقُوا اللَّهَ مَا اسْتَطَعْتُمْ وَاسْمَعُوا وَأَطِيعُوا وَأَنفِقُوا خَيْرًا لِأَنفُسِكُمْ وَمَن يُوقَ شُحَّ نَفْسِهِ فَأُولَئِكَ هُمُ الْمُفْلِحُونَ إِن
تقرضوا الله قرضا حسنا يضاعفه لكم ويغفر لكم والله شكور حليم عالم الغيب والشهادة العزيز الحكيم اي ईमान वारो बेशक के अव्हां जूं ज़ालूं ऐं के अव्हां जो औलाद अव्हां जो दुश्मन आहे तंहिं करे उन्हनि खां हज़र करियो ऐं जेकॾहिं माफ़ी करियो ऐं चारो करियो ऐं बख़्शो त बेशक अल्लाह बि बख़्शणहार महरबान आहे अव्हां जा माल ऐं अव्हां जो औलाद रुगो परख आहिनि ऐं अल्लाह वटि ई वॾो अजुर आहे तंहिं करे जेतिरो थी सघेव ओतिरो अल्लाह खां ॾिजो ऐं अल्लाह जो हुकुम ॿुधो ऐं चयो मञो ऐं ख़र्च करियो त अव्हां जे जिंदुनि लाइ चङो आहे ऐं जेकी पंहिंजे नफ़्स जे हिर्स खां बचाया विया से ई छुटण वारा आहिनि जेकॾहिं अल्लाह खे चङी तरह कर्ज़ ॾींदो त अल्लाह अव्हां खे उहो कर्ज़ ॿीणो वराए ॾींदो ऐं अव्हां खे बख़्शींदो ऐं अल्लाह क़दुरदान बुरदबार आहे ॻुझ ऐं ज़ाहिर जो ॼाणंदड़ ग़ालिब हिकमत वारो आहे